जी नाज़रीन, अवाम खे घोसपुर मां आम ख़बर जी आगाही ॾींदा हलूं त घोसपुर भरिसां इंडस हाईवे मार्ग भयो वटां हिकु ॾींहुं पहिरियां नामालूम हथियार बंदनि हथां अगवा थियल ड्राइवर नौजवान नूर आलम पठान मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब थी वियो आहे। इन हवाले सां असीं तफ़सीली आगाही लाइ राब्तो कयो आहे घोसपुर जे सीनियर सहाफ़ी अब्दुल गफ़ार ओगाई सां। जी अब्दुल गफ़ार ओगाई तफ़सील खां आगाह कंदा। जी जावेद, ॿ ॾींहं अॻु घोसपुर पुलिस थाणे जे अदर ॻोठ मार्ग भयो भरिसां इंडस हाईवे कनकोट शिकार रोड ते 3 खां वधीक नामालूम हथियारबंद जेको आहे टालर खे रोके पठान बिरादरी जे नौजवान खे जेको अगवा करे जमाल ढोरे तरफ़ फरार थी विया। उन खां पोइ मुसलसिल वारसनि 2 ॾींहं घोसपुर भरिसां इंडस हाईवे ते धनवानी रोड ब्लॉक करे छॾियो हो। तंहिंखां पोइ बया बिरादरी जे पुलिस पारां बया बिरादरी जे माण्हुनि खे कुझु गिरफ़्तारियूं कयूं। उन खां पोइ राति देरि सां जेको आहे पुलिस जमाल जे ढोरे जे इलाइक़े में जेको मुक़ाबिलो थियो फायरिंग गेट खां पोइ मुगवी खे जेको आहे बाज़ियाब कराए वरितो आहे। राब्तो करण ते SHO घोसपुर एजाज़ कोसे ॿुधायो त जेको आहे बया बिरादरी जे हथियारबंद पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जेको आहे मुगवी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जी जावेद, महिरबानी गफ़ार, तफ़सील ॾियण जी महिरबानी।